नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां अली रज़ा मंगी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की कराची यात्रा MQM GRT मरकज़ बहादुराबाद अॻवाननि सां मुलाक़ात। शहबाज शरीफ हुकूमत में साथ ॾियण ते थोरा मञा। वज़ीर आज़म मीडिया सां ॻाल्हि ॿोल करण खां सवाइ वापसि हलियो वियो। शहबाज शरीफ जो चवणु आहे त PP ऐं MQM सां गॾिजी ॿीहर कराची खे रोशनियुनि वारो शहर बणाईंदासीं। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जो चवणु आहे त समूरा मामला CM हाउस में तइ थी विया आहिनि। समूरो कराची मियां साहब ॾांहुं ॾिसी रहियो आहे। सिंध के न हिस्से जो पानी मिले थो नई गैस मिले थी। ॾिठो वञे त सिंध सां माटेली माह वारो सलूक कयो थो वञे। वॾे वज़ीर मुराद अली शाह वज़ीर आज़म शहबाज शरीफ आॾो शिकायतुनि जा ढेर लॻाए छॾिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सिंध में तरक़ियाती मनसूबनि जे हवाले सां CM हाउस में इजलास जी सदारत कई। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त आइन मूजिबि जंहिं सूबे मां गैस निकिरे थी सभ खां पहिरियों हक़ उनजो आहे, पर वफ़ाक़ी हुकूमत ॿाहिरां इम्पोर्ट कयल गैस वठण जी पॉलिसी थोपणु चाहे थी। सिंध मां निकिरंदड़ गैस ॿियनि सूबनि खे ॾिनी पई वञे, जंहिं सबबि सूबे में गैस जी लोड शेडिंग वधी वई आहे। वॾे वज़ीर OGDCL, PPL, PSO, SSGC ऐं ओगरा में सिंध खे नुमाइंदगी जो मुतालबो कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे ख़ातिरी कराई त गैस जी मुंतक़िली जे हवाले सां प्लान ठाहे रहिया आहिनि। सूबनि खे पंहिंजो हक़ मिलंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां पाणी मामलनि ते बि सिंध जा ख़दशा ख़तमु करण जो ऐलान। वॾे वज़ीर सिंध के वफ़ाक़ी तरक़ियाती प्रोग्राम जा फंड ऐं स्कीमूं न मिलण वारो मामलो बि वज़ीर आज़म आॾो उथारे छॾियो। सिंध जूं 3 वॾियूं अस्पतालूं बि सिंध हवाले करण जो मुतालबो। सिंध जे मेडिकल कॉलेजिस में दाख़िला वारी पॉलिसी ते नज़रसानी जी दरख़्वास्त। वॾे वज़ीर चयो आहे त पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा जी भेट में सिंध खे घटि स्कीमूं ॾिनियूं वयूं। नए माली साल लाइ सिंध हुकूमत 25 नयूं स्कीमूं वफ़ाक़ी हुकूमत खे मोकिलियूं आहिनि। दरख़्वास्त आहे त उहे स्कीमूं मंज़ूर करे ज़ख़्मनि ते मरहम रखियो वञे। वज़ीर आज़म सिंध जे मसइलनि जे हल लाइ कमेटी जोड़ण जो ऐलान कंदे चयो आहे त सिंध जूं अस्पतालूं वापसि सूबे हवाले कयूं वेंदियूं। सिंध जे मेडिकल कॉलेजिस में दाख़िला जे हवाले सां प्रपोज़ल तयारु करण जी हिदायत। वज़ीर आज़म चयो आहे त जेकॾहिं सिंध हुकूमत मेडिकल कॉलेजिस में पाण टेस्ट वठणु चाहे थी त असां तयारु आहियूं। वफ़ाक़ ऐं सिंध सरकार पारां कराची में ट्रांसपोर्ट मनसूबनि जी बहितरी लाइ नयूं एयर कंडीशन बसूं ख़रीद करण जो ऐलान। ट्रांसपोर्टर्स खे कर्ज़ ॾिनो वेंदो, ख़र्च ॿई हुकूमतूं बर्दाश्त कंदियूं। सिंध में मकानी चूंडनि जो पहिरियों मरहलो 26 जून खां शुरू थींदो। इलेक्शन कमीशन सिंध में मकानी चूंडनि जो शेड्यूल पधिरो करे छॾियो। शेड्यूल मूजिबि पहिरें मरहले में सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे 14 ज़िलनि में चूंड थींदी। 10 मई खां 13 मई ताईं नामज़दगी काग़ज़ वसूल कया वेंदा।